इमाम साली सीरत शामिया में लिखियो आ त मदीने जी पहराड़ी में हिकड़ो कोड़ो कुराड़ो सही वो बड़ी उम्र वारो कुराड़ा पे बीमारी जो घर जवानी जा सूर वरी कुराड़ा में जागी पोदा हां मशकरो जो मशकरी विचे जे बियो बडेरे ते कावड़ चाढ़िया तो चढ़े नथी हीरे ते कावड़ सोन चढ़ी थी कुराड़ा पे भीड़ाए पा कई बीमारियों जा हमला थींदा मुझा दोस्तों थक जवानी में लगो जवानी में महसूस न थींदो आ पर पीरीअ में उए जवानी जा थक जागी पवंदा आहिनि कुराड़ पर ज़ईफ़िया वमन्नो अमिरो नकिसो फिल खल्के रब जो फरमाए जंहिंखे असां वॾी जमार ॾींदा आहियूं उनखे तख़लीक़ में हीनाए पॾे वराईंदा आहियूं कमज़ोरियूं ईंदियूं अखियुनि जी नज़र घटिजी वेंदी जिस्म जो साह सख़्तु घटिजी वेंदो हलण जी क़ुवत ॻाल्हाइण जी क़ुवत जिस्मानी क़ुवत असाबी कुवत हाफिज़े जी कुवत हडनी कुवत में कमजोरी अची वेंदी आ उन कुराड़े के सहारे की जरूरत होंदी आ ओ दादे तुझो पीओ पर तुझो पीओ ना है त केजो त पीओ हूंदो उन्हें कुराड़ के सहारो दे अल्लाह तुझे मथा पंहिंजी रहमत बरकत वसाई मदीने जे पहराड़ी जो कुराड़ो बीमार थी पियो तमामु इलाज पुट पोटरा खिदमत में बीठा आहिनि जो मूंखे हिननि दवाउनि सां शिफ़ा न मिलंदी मूंखे मदीने वठी हलो छो त हर हर हकीमन ॾे मूंखे नियो चाक थींदुसि मदीने ॾे मूंखे नियो खणी आयसि कुराड़े के मदीना तैयबा ॾे खणी आया चयूं तुझे हुज़ूर जे मेहमान खाने में वठी हलूं असाबे सुफा वारे चबूतरे ते वठी हलूं जितो महबूब जे अचण वञण जो गस आ इन गस ते मूंखे बेहारे छॾियो मुंहिंजो पुनल ईंदो त ईंदे बि ज़ियारत कयां वेंदो त वेंदे बि दीदार मुझे सोने के दिशा दीदार कया ज़ियारत कया बस मुझे ला ज़ियारत मुझे दर्द की दवा है सोने जो दीदार मुझे मर्ज़म जो इलाज ज़िक्रुक सय्यदी अकली व शुर्बी व बजुक इज़ रईतु शिफादाई ओ मुझा महबूब तुझो जिक्र तुझो यादगिरो मुझी खुराक पोशाक तुझी याद बीमार हुजा तुझे मुखड़े जो दीदार कया मुझे दर्दन जो दारू तुझो दीदार सुभान अल्लाह जेरी मन सोना हबीब अचन था विख विख खड़न जे बादशाह तख्त तांगे बिटाई जे रूह बिरड़ कई त नाज़ मचारा निकरी जद पिरी करे तो फंद भूए पिण बिस्मिल्लाह चई राह चुमे थी रंद मुझे साईं जो सोगंद सजण सभिन आ सोहणो मुझा सोना हबीब हलंदा आया कुराड़ो मुझे दिल भर के ॾिसे पियो नेण ठरन
हाय हाय हज़रत अबू हुरैरा साईं तो चवे या रसूल अल्लाह जॾहिं ॾिसां थो तव्हां खे ताबत नफ़्सी व क़र्रत ऐनी हबीब मुंहिंजो मन ठरी थो पवे अखियूं थधियूं थी थियूं पवनि जॾहिं तव्हां खे ॾिसां तुझे दीदार ले मदनी लगे में लुआ अंदर लोरी फिर बेहाल कयो बेबस खसे दिल यार में जोरी सीने में सूर समाया वधी वण थिया वञा काॾे विंदुर जी वाट वाजाए थी घसघट घुमे घोरी मुंहिंजा दोस्त जेॾी महिल हुज़ूर आया आहिनि उहो रस्ते जे पासे में थल्लो आहे उन ते उहो कुराड़ो वेठो आहे मुंहिंजो कुर्बदार करीम अची उन कुराड़े सां गॾु कोॾो कोॾे में मिलाए वेठो हाय 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 कुराड़न जो कदुर केर मदीने वारे साईं खां सिखे मुसाफ़िरन परदेस में हीणन पोढ़न जो कदुर केर दिल पर मोहम्मद करीम खां सिखे सुभान अल्लाह साईं फरमाइनि था ओ फिलहाल हिन जे लाइ हिन थले जे मथां छन्नो ठाहियो छपर ठाहियो खजूर जा फरहा विझी मथो छाम ठाहियो त मुंहिंजो महिमान उस में मुंहिंजी दिलि नथी सहे सुबुह जो बि हुज़ूर अचनि शाम जो बि अचनि उन कुराड़े सां गॾिजी वे सुभान अल्लाह गौस कुतुब कलंदर और ताज अब्दाल मुस्तफा जे हिक झलक जे लाइ मुश्ताक आहिनि त हिक झलक दीदार थे पर भाग तेने कुराड़े जा जो सुबुह जो बि साईं अचनि शाम जो बि साईं अचनि हिन सां गॾिजी वेही कचहरी कनि दीदार जेॾी महिल सोना हबीब लंगर तनावुल फरमाइनि साईं फरमाइनि त मानी खणी वञो हो कुराड़ो जेको मुंहिंजो महिमान परावने तलाहिण परेशानियूं नबी पाक मुझे जो निशानियूं मुंहिंजा दोस्तो हिकिड़ो ॾींहुं आयो ॿ ॾींहं गुज़रिया टे ॾींहं गुज़रिया कुराड़े खे सकरात लॻी आहे विछोड़े जो वक़्तु अची वियो दुनिया तां रुख़सती जो वक़्तु अची वियो हुज़ूर आया उन कुराड़े खे ॾिसण जे लाइ ॾिसण त जिब्रील अॻ में वेठो आहे जिब्रील कीअं आयो आहे या रसूल अल्लाह अल्लाह जो हुकुम मिलियो आहे हिन कुराड़े जी हींअर रुख़सती जी घड़ी आहे रब फरमायो आहे त वञो मुंहिंजे मुस्तफा जो महिमान लॻण वारो आहे जिन खे मदीने वारे सां मोहबत हुजनि त जिब्रील